बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। जानू, ओ जानू, एनाच मुझसे के बच्चे ते बाग होती है वरी वाला चाहते हो यार इतनी बदल यार दिसो ने के हुकुम कर कमदारा वरी चाहते हो रईस वदे यानी रईस चाकर खान जो हुकुम आ त सुभाणे पानी तहां बिल्कुल न वहंदव। रईस सुभाणे सेरीअ वारी ज़मीन भराईंदो मुछ के वटि ॾेई। पर ॾिसो था शाख में बि पाणी कोन्हे, ॿियो वरी तहां एकड़ा ई मथो खाई आओ मुछ के वटि ॾेई। न कमदारा जेकॾहिं असांजे फसल खे सुभाणे पाणी न मिलियो त असांजो फसल त सुकी वेंदो। ना कमदार इहे हरगिज़ कोन थींदो। असां पंहिंजो पाणी तव्हांखे वहण कोन ॾींदासूं। अरे जानू ॾाढा मुड़सी न दसो मरंदव खामखा मुछ के वटि ॾेई। बाबा चाकर खान जो नालो आहे हिते। बाबा रईस तहां सां उहो हशर कंदो जो पंहिंजो बि कोन सुञाणंदव मुछ के वटि ॾेई। हा मोकल आहे तुंहिंजे इन रईस खे बि हली था कया न पटको धूड़। हा करे छा थो मुंहिंजो पटको धूड़ कंदे सोब रईस चाकर खान जो कमदार मुछ के वटि ॾेई। अरे वञी थो या न बादल
वेण जो कमु न आहे। बिहो पुट बिहो रईस चाकर खान खे चईंदो तव्हांजो पटको धूड़ कराया मुछ खे वठी ॾे अरे अले जानू वही बादल वार वाणी जण का इनकार किया। साईं बाबा इनकार साबर उहे मारनि था मुछ खे वठी ॾे साईं। दावड़ा अॻे तो ते हिन इलाइक़े मां पंहिंजी दहशत ख़तम थींदी थी वञे पई। वॾा वॾा तॾहिं त माण्हुनि जे दिलनि मां असांजो ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे। अदा वॾा कुझु अहिड़ो कजे जो इहे नीच माण्हू असां खां ख़ौफ़ खाइनि। अदा वॾा हाणे हिन जी आख़िर लाहिणी पवंदी। ये आकड़ कंदा न त पोइ उन्हनि सां अहिड़ो अछर कंदुसि चाकर खान जी दहशत जो मिसाल हुनजा एतिरा नसुला सदिन ताईं माण्हुनि खे ॿुधाईंदा सदिन ताईं। आयो पर दा असां मोए ॿार हिकु सौ ईअं पाणी कोन ॾींदासीं। न न तव्हां का बि अघु भराई न कजो। ऐं पाण थो वञी रईस चाकर खान सां ॻाल्हायां। अदा वॾा तव्हां त आहियो थधा माण्हू तव्हां आहियो पंहिंजी दिलि ते पर हू पादरनि खां सवा न सुधरंदा। न पुट न तव्हां का बि टकर न कजो। चवंदा आहिनि जेका न सचिजे उनसे काती इस्तेमालु न कजो। लेकिन मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थिए सुठी ॻाल्हि आहे। अदा सही तो चवे तव्हां फ़िलहाल तकड़ न कयो। ठीकु आहे दा वॾा असां चुप आहियूं। तूं वञी वॾे चाकर खान खे सम्झाए असां सां खौस न करे। दा वॾा जेकर असां सां सुभाणे पाणीअ जे वारे तां खौस कई न त घटि असां कोन कंदासीं। ठीकु आहे ऐं हींअर ई वञा थो रईस चाकर खान में। तव्हां परेशान न थियो। तारे बादशाह जो ख़ैर आवाज़ गवर ये जण दियो रईस तव्हांजो कमदार नाजाइज़ी पियो करे। सुभाणे असांजे पाणी जो वारो आहे। जे बि पाणी असां वांदासीं इन जे दाह ॾियणा आहे। असर मां कमदार खे पाण मोकिलियो आहे। अदबी शाख में पाणी घटि आई वारी शेरी वारा जेके फसल आहिनि न सुकंदा पिया इन करे सुभाणे पाणीअ सां पाण वांदा। वैसे इहो तव्हां छा पिया चयो असां मिस्किन माण्हू इहे करण सां असांजो फसल सुकी वेंदो या असांजा बच्चा बुख मरी वेंदा। असां को तुंहिंजे बचनि जो ठीको कयो आहे छा? असांजी मर्ज़ी आहे पाणीअ सां पाण वांदासीं। अरे मास्तर तुंहिंजी त पघार बि आहे न। पघार मां पूरी कांदी थी छा? बच्चा था बुख मरनि। मास्तर अदा वॾे तव्हांखे चई छॾियो तो चई छॾियो पाणी तव्हां आसरो पट। जेकर अधे वॾे जी पघार आहे त सुञा तव्हां कोन आहियो। बाक़ी रही पाणीअ जी ॻाल्हि असां पाणी वारे तोखे कोन ॾींदासीं। मास्तर सम्झा पंहिंजे भाउ खे न त ॾाढो ॾुखिया थींदो। मास्तर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध। तूं पढ़ियल लिखियल इन करे इज़त तो कह न त चाकर खान ईअं घणो कंहिंसां कोन्हे ॻाल्हाईंदो। मास्तर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। दरिया जे किनारे ते रही करे वांगर मछदा वे न रखबो। अंडा में सबदा अस्ते कुछ अकुल खां कम वठ मुछ खे वठी ॾेई। छा थो जानू
यानो मत्ता मत्ता कंजे के हथ में सब मुछ के वक्त नहीं मत्ता लपो ना जा मुछ के वक्त नहीं हुकमदार अज सूमर जो ॾींहुं आहे ऐं हर सूमर ते असां पाणी वांदा आहियूं। हर दफ़े तव्हां पाणी वांदा हो पर हिन दफ़ा तव्हां पाणी न वांदो छो त असांजो शहरी वारी ज़मीनूं सुकनि पियूं। अबेरा न तूं ख्वार थी न असांखे कर महिरबानी करे असांखे पाणी वाणो ॾे। कुझु बि कोन थींदो असांजो फ़ैसिलो अटल आहे। ॾिसां तव्हां किथां पाणी खोलियो ॾिसां छो त कीअं था रोकियो तव्हां असांखे। बदल खोल तूं पाणी। मुखे न माजा मुछ के वक्त ना मुझ को कोनी ना ना को कोनी माजा वॾा तूं असां सां विढ़िया न असांजी ॾाढी बेइज़ती कई अथनि। हू तव्हां सां विड़िया तव्हां मात करे मोटी आयो उन्हनि खे मारे बट कयो आहे पोइ जेको थिए आहे पाणी मोड़िया। अदा वॾा तव्हां जे करे असां चुप करे वियासीं न त अहिड़ो हशर कयूं न जो यादि कंदा हो। अदा वॾा हाणे असां चुप न कंदासीं ॾींहं जा तारा ॾेखारणा पवंदा। अदा वॾा हाणे असांखे हुकुम कयो त कयूं टुकुर टुकुर। फिलहाल मूंखे सोचणु ॾियो हाणे रुगो पाणी न या ज़मीन बि कब्ज़े में करणी पवंदी। न रहंदो बॉस न वॼंदी बांसुरी। चाचा ओ चाचा ॻाल्हि ॿुधी अथई जानण ऐं बादल वारा वॾड़नि सां विढ़िया अथई। हा पुट इहे तूं छा थो चई बचा। हा चाचा इहो सची आहे। बाबा तव्हां हींअर जो हींअर वञो अदा जानण वारनि ॾे ऐं जांच करे अचो आख़िर मसइलो छा थियो आहे। धीउ तूं सही थी चवीं मूंखे हींअर जो हींअर मास्तर वारनि ॾे वञणु घुरिजे। तव्हां परेशान न थियो मां हाणे ई वञा थो मास्तर वारनि ॾे। मां घणनि ॾींहंनि खां तोखे कुझु चवणु पियो चाहियां पर सोचां थो त तूं किथे नाराज़ न थी पई। सोट चओ मां छो नाराज़ थींदसि। न सोट तूं नाराज़ थी वेंदी। चयमि न सोट नाराज़ न थींदसि चओ न छा थो चवणु चाहीं। सोट मूंखे तोसां प्यारु थी वियो आहे ऐं आउं तोसां बसि सोट अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चइजां छो त मुंहिंजे दिलि जो मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बादल आहे। छो त मूंखे नंढे हूंदे खां ई माइटनि जो नाम कयो हो ऐं हू मुंहिंजी दिलि जो मालिक आहे। पर सोट पाण हिते हिकु घर में ख़ुशि रहंदासीं। बसि सोट चयमि न अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां। हाणे मां वञा थी पंहिंजी सहेली जी न थी। ॾे हाल अहवाल केॾांहुं पई वञी। सोट तोसां मिलण लाइ निकिती हुअसि। ज़ीनत जे मिलण जो त बहानो हुयो। मूंसां मिलण लाइ छो भला एतिरी सिक लॻी हुई छा मूंसां मिलण जे लाइ। हा सोट घणा ॾींहं थी विया आहिनि तुंहिंजो दीदार ई न थियो ऐं ॿी ख़बर ॿुधमि त तुंहिंजो वॾेरनि सां झेड़ो थियो आहे। हा सोट झेड़ो त थियो पर तूं परेशान न थी अलाह ख़ैरु कंदो। तूं छॾ हिननि झेड़नि जी ॻाल्हि खे वे तूं पाण प्यार जूं ॻाल्हियूं कयूं।
बादल तुंहिंजो नालो आहे? हाँ साहब, बादल मुंहिंजो ई नालो आहे। हल थाणे ते तोखे कंप्लेन हल। पर साहब, मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे? अरे तव्हां अहिड़ा मुड़ुसु माण्हू थिया आहियो जो वॾेरे चाकर खान जे ॿाहिरि सां विड़ी रहिया आहियो। साहब, हुनर असां सां नाजाइज़ी कई आहे। असांजो पाणी ज़बरदस्ती पिया वहाइनि। वॾेरा इज़त वारा आहिनि। अरे तव्हां वांगुरु ठोया लोफर न आहिनि। हल साहब, शिकिल मां ई बिछनी थो लॻे, नमूना ई पधरा अथव। पुलिस वारा आहियो त पंहिंजे लाइ ज़बान संभाले ॻाल्हायो, न त अरे न त पोइ छा कंदे? कानून जी अॻियां फनकारी। हल थाणे ते तोखे ख़बर पवंदो त छा आहे कानून। छो त मुंहिंजो नालो इंस्पेक्टर दौलत खान आहे। दौलत सां त मां वॾो प्यारु कंदो आहियां। हल वठी हलो हिनखे। हल कर हल। तो मुझे बाप के बदलाव सुठो न आहे कयो। वॾेरे, तव्हां थाड़ेलनि जा साथी आहियो, इहा असांखे ख़बर कान्हे? हिते वरी तूं साथ बणिजी आयो आहे। तव्हांखे रुॻो इहो पाणी वारी कवड़ा वो टखिन ॾिठा शायदि आहिनि। पुलिस ईअं चरी कोन थी आहे, चिती कोन थी आहे। तव्हां थाड़ेलनि जा साथी आहियो, पुलिस वटि सबूत आहिनि। अनक़रीब तव्हांखे अहिड़ी सज़ा मिलंदी, तव्हां यादि कंदव। पुलिस तव्हां वॾेरनि जी, तव्हां पुलिस जा, बाक़ी सबूत छा जा? अरे जानू जानू गरीब जा ॿार छो थी फिटई? अरे मरंदे तूं मरंदे मुछ ॾे वटि ॾेई। अरे तूं चुप कर वॾेरे जा चमचा। जहिड़ो त तो करायो आहे। जानू छो थी मौत खणई? नांग जे बिरनि में तो हथ विझी। पंहिंजे भाउ खे त मां छॾाईंदुसि, पर वॾेरा तोखे मां ॾिसी रहंदुसि। अरे हल हल हल, जेको ओड़े वञी कजाए न देव आयो खान साहब मौत असांजी औलाद ते असां कॾहिं पाइणो। हेलो, इंस्पेक्टर दौलत खान थो ॻाल्हायां। जी चवई रईस चाकर खान, जी चवई हुकुम कर बाबा, हुकुम कर। रईस चाकर खान, मुंहिंजो नालो इंस्पेक्टर दौलत खान आहे। मां त दौलत जो पुजारी आहियां। हुकुम कर। ईअं सम्झ त ग़रीब जो ॿार कल्ह मरी वियो। रईस चाकर खान, पोइ तुंहिंजो बि कमु शाम ताईं थींदो। सर, छा थो चए वॾेरो? चाकर खान चए पियो त थोरे बादल खे अहिड़ो सिकत ॾे घुमे यादि करे, छो त मुंहिंजो नालो इंस्पेक्टर दौलत खान आहे। तव्हांखे ख़बर आहे दौलत सां त मूंखे बेइंतिहा मुहबत आहे। सर, पोइ असांखे बि ख़बर आहे त तव्हां दौलत जे करे ग़रीबी रखनि न हुजनि। साहब, मुंहिंजो नालो आदि बख्श आहे ऐं बादल जी ज़मानत लाइ। ओ, तव्हां आहियो मास्टर हादी बख्श? ईअं मां तव्हांखे सही सुञातो, मास्टर हादी बख्श? हाँ साहब, मां ई मास्टर आहियां। साहब, इन क़ौम ते भला कहिड़ी मया जेका बस ट्रैक्टर ऐं चिमची हलाइण वारे खे बि उस्ताद चयो, ऐं जेको मासूम गुलर जहिड़े ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां संवारे उनखे वरी मास्टर चयो। अलाए छा थींदो असांजी हिन सवारी सिंध जो। साहब, हाणे मास्टर त पाण खे हिते बि सबक़ ॾियणु शुरू कयो आहे। छा करे वेचा? आदत जो पइजी वियो त सॼी उमिरि ॿार पढ़ाए। साहब, ई MPA साहब जो ख़त आहे, हीउ वठो ऐं बादल खे आज़ादु कयो। वाह मास्टर वाह, केॾी रहाई, वञी MPA खां ख़त वठी आए। मजीद, वठी अच बादलड़े खे मास्टर खे ॾे त वठी वञेसि।
ॿारनि खे न पढ़ा, कुझु पंहिंजे भाइरनि खे सम्झा ऐं चवीन त नांगनि जे बिरनि में हथ वञनि छॾे ॾियनि, ॾाढो ॾुखिया थींदा। वठी वञ पंहिंजे भाउ खे। हा हा साहिब, सम्झाए छॾींदुसां। साहिब, तव्हां त घणो कुझु सोचियो वेठा आहियो, पर मास्तर त MP जो ख़त वठी अची सॼो कमु ई ख़राबु करे छॾियो। मार पवे का ख़ुदा जी मास्तर जी, दौलत खान ॾे ईंदे ईंदे दौलत वापसि हली वई। तरस पुत्र, चवंदा आहिनि त बकरे की मां कब तक खैर मनाएगी। जबार अचे थी तो वारी मोरणी टिलंदी टिलंदी। हाँ यार, इन्हें खे ॾिसी मुंहिंजी दिलि बेख्तियार धड़कण शुरू थी वेंदी आहे। ईअं सम्झ, दिलि जूं सभई तारूं, सभई तंदूं हुन लाइ तवारिन थियूं। जबार, जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ करेसि प्यार जो इज़हार है। तो त हो कमु कयो आहे, अदी के जन न कन, तोखे इश्क अंधो कयो आहे। हुनखे कहिड़ी ख़बर त तूं हुन सां प्यार थो करीं? यार मेरा प्यार जो इज़हार त कयांसि, पर ॼाण थो किथे इनकार न करे विझे। यार जबार, थियो आई आशिक, वरी डिॼण जूं तो ॻाल्हियूं करीं, हैफ़ थी। वञी करींसि प्यार जो इज़हार, कुझु तोखे कोन थींदो। यार शाबाश, तूं वञीसि प्यार जो इज़हार करे। हाँ यार, तव्हां चओ था त पोइ मां वञांसि थो। इहो मुंहिंजो तव्हां में कमु आहे। जी ॿुधायो, छा था चओ? कहिड़ो आहे तव्हांजो कमु? बसि तव्हां वञो, मुंहिंजो को कमु न आहे। अजीब माण्हू आई, सॾु बि कयो अथई ऐं कमु बि कोन आहे। बसि चयमि न, मुंहिंजो को कमु न आहे, तव्हां भली वञो। तव्हां कुझु त चवणु पिया चाहियो, ॿुधायो छा ॻाल्हि आहे? जेकॾहिं ॿुधणु चाहीं थी त पोइ ॿुध। मां तोसां शादी करणु थो चाहियां। तव्हांजी इतला लाइ अर्ज़ु आहे त मुंहिंजो मङणो थियल आहे। तव्हां वञी ॿियो को दर जांचो। खाली मङणी थियल आहे, पोइ छा थी पियो? तव्हां मूंसां हा कयो, बाक़ी सभु कुझु मां पाण संभाले वठंदुसि। आशिक़ साहब, महिरबानी करे मुंहिंजी जान छॾियो त मां वञां। वॾो आयो मूंसां शादी कर। कमल, वञी त भली वञ, पर मुंहिंजे बारे में सोचिजांइ ज़रूरु। MP का ख़त वठी आहे, मां भाउ खे इज़त बि ॾियणी आहे। आख़िर मुंहिंजी नौकरी जेको थियणो हो सो थी वियो, हाणे ॿुधायो छा करणो? करणो वरी छा आहे? विझणो आहे नोड़ जानू ऐं मास्तर जे कंध में। दादा, पंहिंजी बेइज़ती जो प्लान त ज़रूरु वठिणो आहे। दौलत खान, मूंखे इहे टंगियल घुर्जनि से बि उबता। वैसे टकर न कयो, टकर में छा ठही ईंदासीं। जब उनखे ख़बर पवे त चाकर खान छा आहे। खबरदार, जे चुरण की कोशिश कई थी। खबरदार, जेको भी कुछ अथई वो असांजे हवाले कर।
न न मां तव्हांखे 1 रुपयो बि कोन ॾींदुसि। मूंखे ख़बर पई त तूं मास्तर आहीं ऐं अॼु 1 तारीख़ आहे। पघार त खणी आयो हूंदे न, पर तोखे शायदि ख़बर न आहे त मां हक़ लाइ या फाड़े छॾींदो आहियां। मां पंहिंजी हक़ हलाल जी कमाई मां तव्हांखे 1 रुपयो बि कोन ॾींदुसि। ॾींदे वरी कीअं न? अरे अरे कढ पैसा, ॾिसूं त पैसा पूरा पंहिंजा। ए माई वरी काॾे निकिती मुछ खे वटि ॾई। वाह ॻाल्हि आहे तमीज़ सां मां हिन खे मुछूं ॾियूं न छा। हा हा माई अच्छी तीवड़ ते भूई सफ़ा लगी पई। मां भला पंहिंजी मुछ खे त वटि ॾियां, पर इहो त ॿुधाए त वञी केॾे पई। थोरो असां ते बि त ॻाल्हि कंदी कर। वाह ॾिसी कोन त वञा थी पंहिंजे मुड़ुस ॾे ॿनीअ ते। छॾे न जानू सुञे खे कर्मो सां शादी महलनि में हरियाई सॼी रस्ते जी मिलक रमो वटा बाबा। हल मां पाण पली टुकरनि ते मूंखे वरी वॾेरी तूं रखंदे। भाई जे मूंसां शादी कई न त नौकरियाणी रखे ॾींदोसीं, मुछ खे वटि ॾेई। पाण त पहिरीं हलण सिख, वरी मूंखे त हितो न मिलो ॾियूं। माई आया ने बूढ़ा चंगे दी चंगा ये जो वक्त कोने मुछ खे वटि ॾेई। अच्छा कीअं पुट तुंहिंजे मथां मूंखे नाज़ आहे। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम बाबा। पुट मूंखे यकीन आहे तूं कामयाब मोटियो हूंदो। बाबा तव्हांखे ख़बर आहे त नाकामी ऐं नादर पाण मिठा नी कोन, पाण सां ताईं कामयाबी कामयाब आहियूं। पुट ॿुधाए त छा लुटे आयो आहीं? बाबा मास्तर पघार वठी मोटियो हो, सॼी पघार फुरे आयोमांसि। सुठो ताव करे आहीं, मूंखे ख़ुशी थी। सरदार बाबा तव्हां हिकिड़े मास्तर जे फुरण ते एतिरो ख़ुशि थिया आहियो, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। एतिरो माल लुटे आयो आहियां, अञा बाबा ख़ुशि न थिए। गवर्नमेंट जा बि अजीब कानून आहिनि। जेको माण्हू पंहिंजा बच्चा छॾे, पंहिंजा मिट अज़ीज़ छॾे, पंहिंजी जान तिरीअ ते रखी बॉर्डर ते हर वक़्तु आवाम जी ख़िदमत कंदो आहे, हुन जी पघार सिर्फ़ 30,000। ऐं जेको मास्तर सॼो महीनो स्कूल जो मुंहुं लाहे ॾिसंदो, हुन जी पघार लख रुपया। किथां जो कानून आहे? तॾहिं त चवां थो, गड़बड़ वज़ीर चरबट राजा, टके पैसे भाॼी टके पैसे खाजा। हा सरदार बाबा असांखे वॾी कामयाबी नसीब थी आहे, असां तमामु घणा ख़ुशि आहियूं। बाबा इहा मास्तर जो पर्स सॼो फुरे आयोमांसि। छा पुट तव्हां मास्तर हाथी वेकर खां फुर करे आया आहियो? इहो त तमामु ग़लति थियो। अचो बाबा, छा थियो? बाबा कुझु न आहे, तूं अच मूंसां। चाचा ज़ुल्म थी वियो, असम कहर थी वियो। छा थियो? आख़िर ख़ैर त आहे? ख़ैर कोन्हे चाचा, ख़ैर कोन्हे। उस्ताद हाथी बश्क खां धाड़ियल फुर करे विया आहिनि ऐं मथे में धक बि लॻा अथसि। सोच अदा हादी बश के धक घणा त न लॻा न। सोच हाणे पट्टी कराए मोटी आया आहिनि ऐं डॉक्टर चयो आहे त हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहियूं। पघार जा समूरा पैसा हुन खां फुर करे हलिया विया आहिनि। या अल्लाह साईं तूं रहम फरमा, ही मुंहिंजे भाइटनि सां थी छा रहियो आहे? हिकर वॾेरनि सां जहिड़ो थियुनि, वरी बादल खे पुलिस ॿधी वई। या अल्लाह साईं तव्हां पंहिंजो रहम फरमायो। पुट तव्हां परेशान न थियो, ऐं कुझु न कुझु कयां थो।
अदा हाणे कीअं आहे तबियत? शुक्र आहे अलाह जो, कुझु तबियत बहितर आहे। अदा तव्हां सुञाता कोन हू केरु हुया? दादा मूं कोन सुञातो उन्हनि खे, पहिरियां कॾहिं मूंखे ॾिठल कोन आहे। अलाह साईं ने ज़ालमनि खे गर्क करे जिन असां सां ज़ुल्म कयो आहे। मास्तर पुट जीअं ई मूं ॿुधो न मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। असुरी भॼंदो अची हिते पहुतो आहियां। चाचा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो लख कुर्ब। अच्छा FIR कराई आहे, अलाह कंदो त फोरू मिली वेंदा। बादल मोटरसाइकिल कढ, थोरो कमु सालो। अदा साईं तव्हांजी तबियत सही न आहे, तव्हां केॾांहुं था हलो हीअं? मूंखे कुझु न आहे, मां ठीकु आहियां। हलो बादल। तव्हां परेशान न थियो, अदा वॾे सां गॾु बादल वञे थो। यार उस्ताद आउं शर्मिंदो आहियां, मुंहिंजे पुट नादर ग़लतीअ सां तोखां फुर्त मूंखे माफ़ करे छॾिजां मुंहिंजा यार। उस्ताद यकीन कयो त मूंखे ख़बर न हुई त तव्हां सरदार बाबा जा यार आहियो। अचे ही वठो पंहिंजी अमानत संभालियो। बसि यार तव्हां लिखियो मंझि कलम चाढ़ी न वहे, तव्हांजो को बि ॾोह न आहे। जेके घाव क़िस्मत में लिखियल आहे उन्हनि खे केरु ॿुधाए? जेको कुझु थियो अणॼाणे में मां ॾाढो शर्मसार आहियां। बसि ख़ैर आहे, जेको थियणो हो सो त थी वियो। हाणे हलो ॻोठ, लंगर पाणी कयूं पोइ हलिया वेंदो। न उस्ताद पुलिस जो ज़ोर लॻो पियो आहे, छो त SP नओं आयो आहे, असां हलूं था। जबार ओ जबार जबार कहिड़नि ख़्यालनि में गुम आहीं? मुंहिंजे पीरी जे ख़्यालनि में गुम आहियां। यार जबार छा पियो सोची पंहिंजे पीरी जे बारे में? सोचां पियो अलाए कॾहिं दिलि में रहम पंस ऐं मूंसां प्यार जा पेच पाईंदो ऐं असां हिकु थी वेंदासीं। अखियूं अखियुनि में हूंदी ऐं वार जी बि विथी न हूंदी, सिर्फ़ मां हूंदुसि मुंहिंजो महबूब। अरे लॻे तो तूं चरियो थी वहीं, अलाए कहिड़नि ख़बरुनि में गुम थी वहीं। हा हा मां चरियो थी वियो आहियां पंहिंजे महबूब जे पुटनि।
साईं बादशाही जो ख़ैर बाबा कंदर बाबा साईं अजीब नज़ारो ॾिसी आयो आहियां हिन पंहिंजे अखियुनि गुनहगारनि सां सभु मुछ खे वटि अथई साईं वरी छा ॾिसी आयो आहियां कंदर खुली ॻाल्हि कर बाबा साईं मास्तर नाहे इहो ई जानू मूं शाख जे बंद ते ॾिठा अथई धारियुनि सां मिलंदे मुछ खे वटि ॾेई बाबा बाबा साईं वो कादर धारियल नाहे इहो सी मास्तर जो पक्कू मट यार अथई मुछ खे वटि ॾे बाबा वो हिते रखीस कंदर मस का कम जी ॻाल्हि कई वॾा इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न आई इन्हनि मां असांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो हाशिम खान अञा तुंहिंजी ॿाराणी सोच आहे जावरखान तूं ई ॿारनि खे ॿुधाए त हिन मां असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे अदा साईं धाड़ेल मास्तर ई जानू जा यार आहिनि इहा ख़बर जॾहिं पुलिस खे पई न पाणी टंगे त सज़ा ॾींदनि वॾा हाणे त कमु भलो थी वियो कुझु घर जा भाती सज़ा खाई वेंदा बाक़ी कुझु बचंदा हुननि खे असां पाण पूरो करे छॾींदासीं इंस्पेक्टर मुंहिंजो यापो ॾे सभु सम्झाए छॾीसि हाणे ई त ईंदो असुल गेम खेॾण जो मज़ो कुझु ॾींहं कादन मूं वटि रहियो पोइ जॾहिं हलण फिरण जहिड़ो थियो पोइ मूंखे दुआऊं कंदो हलियो वियो आयो तव्हां सभु वियो मां ॾिसी थो अचां हा तूं असांजे दर ते ख़ैर त आहे जानू तव्हां धाड़ेलनि जा साथी आहियो ऐं धाड़ेलनि खे तारायो न न साहब धाड़ेल ऐं असां मिसकिन माण्हू असां किथे था धाड़ेल न आहियूं हिकिड़ो चोरी चोरी सीना चोरी हाणे वरी मञो कोन था असां वटि पकी साबुती आहे हल थाणे ते सभु कुझु उते ख़बर पवंदी छो त मुंहिंजो नालो इंस्पेक्टर दौलत खान आहे मां त दौलत सां वॾो प्यारु कंदो आहियां सुबेदार वठी हल हिनखे हल पुलिस जी मार न का ख़बर न का ऐं दौलत खान तूं त पुटण जो वॾो कोडियो ई हिन जे करे पाणी इहो हिनखे पीतल हूंदो त हिनखे सूर न थींदो ऐं मां चाहियां थो हिनखे तूं एतिरो कुझु जो ही सॼी उमिरि सूर सादो रहे
छलांगू हेठ करे छेदमान असल कब्र में दफन थी वेंदा। एजाज या कबूतरी केरा रईस या सावण जी जिया चांदी वारे बादल जी मंगी दरवाह जी शइ अहिड़ो गुल त असां अमीरनि जे दान में सजे सावणे जे घर छाती करे या रईस सच साच बाक़ी इज्जत खां न खिचो तूं हिते ई बीह त मां इन सां मिली थो अचां। सुना साईं ही सॼो बाग़ असांजो आहे। ही हिकिड़ी अंबड़ी त छा पर ही सॼो बाग़ तुंहिंजे लाइ। न न मूंखे न खपनि अंबड़ियूं। न न अचे मूंखे न घुर्जनि अंबड़ियूं। अचे वठी सभु तुंहिंजे लाइ। न घुर्जनि। केतिरो भॼंदी आहे मूंखां तूं। सूबेदार दौलत खान जी साईं तोखे तरक़ी घुर्जे या न? ऐसा मुंहिंजो नालो इंस्पेक्टर दौलत खान आहे। मां दौलत सां त वॾो प्यार कंदो आहियां, पोइ तरक़ी छो न खपे? पोइ इंस्पेक्टर मूंखे इन जानू ऐं उनजे खानदान जो नाव निशान मिटाए ॾे। तुंहिंजी तरक़ी पकी इहो तोसां चाकर खान जो फ़ाइदो आहे। इंस्पेक्टर तोखे त इहा ख़बर आहे असां वाइदे जा पका आहियूं। रईस चाकर खान मुंहिंजी हिकु सलाह जे मञींदव त पोइ केस ठाहिण में आसानी थींदी मूंखे। ठीकु आहे दौलत खान पोइ ईअं ई था कयूं जे तूं राज़ी। अदा जाफ़र खाना रहा अचनि त पोइ उन्हनि खे ॿुधायो छा करिणो आहे। इंस्पेक्टर मुंहिंजा ॿई भाइर अचनि तूं उन्हनि सां गॾिजी करे इहो कमु जल्दीअ में करे अच त जीअं जानू खे ख़बर पए त चाकर खान सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे। क्या ॻाल्हि आहे सिद्धू परेशान तो लॻी? परेशान न आहियां वॾा, हिकिड़ी ॻाल्हि जी हैरत अथमि। कहिड़ी ॻाल्हि जी हैरत थी? असांखे बि त ख़बर पए। वॾा उन ॾींहुं तव्हां ई सरदार मास्तर सां वञी मिली आहियो। तव्हांजो मिलणु हुननि खे ॾाढो महांगो पियो। छा ॻाल्हि आहे सिलू खुली ॻाल्हि कर। मास्तर जे भाउ खे पुलिस ॿधी वई अथई। हाणे त ग़रीब जा ॿार अड़िजी विया आहिनि। ग़रीबनि सां ॾाढो मसइलो ख़राबु आहे। उस्ताद हादी विश्क वारा मुंहिंजा मोहसिन आहिनि। जेकॾहिं हुननि खे का बि तकलीफ़ आई त आउं हुननि जे दुश्मननि जो जीअण हराम करे छॾींदुसि। बाबा साईं जीअं तव्हांजो हुकुम थींदो ईअं ई थींदो बाबा साईं। कल्ह बि चयो त मां तव्हांजे अबू सां मिलाईंदुसि। पुट तूं घबराए न, अलाह कंदो अॼु अची वेंदा। हाणे कहिड़ी शराबत असांजे घर में गिरी आहे? मास्तर मौत जा फ़रिश्ता पाण नाज़िल थींदा थी। उन्हनि खे इजाज़त जी ज़रूरत न हूंदी आहे। वॾेरा तव्हांजो दिमाग़ त न आहे ख़राबु थी वियो? दिमाग़ असांजो न पर तव्हांजो ख़राबु आहे। हाणे तव्हांजो दिमाग़ ठिकाणे ते आणणो पवंदो। पढ़ो कलमो तव्हांखे कयूं रब जी राह जे हवाले। वॾेरा कलमो पढ़ण जी छा जे लाइ इजाज़त ॾियो था? मां चवां थो त वसाइवरनि खे बारूद कयूं त पूरो छो त मुंहिंजो नालो इंस्पेक्टर दौलत खान।
छो त मुंहिंजी दौलत सां वॾो प्यार आहे। ॾिसो चाचा कयूं था हिननि खे पूरो। अरे जल्दी दो सावर रईस सां न फिटायो हाणे थियो सभ मुछ जे वठी गई। चाचा छोट मास्टर बादल ऐं भॼे के लेकर मारे विया। न पुट न, इहो चओ त कूड़ा, इहो चओ त कूड़ा, मुंहिंजा भाटिया नथा मरी सघनि। न चाचा न, इहो कूड़ नाहे चाचा, इहो कूड़ नाहे। सघनि जानर मूंखे अफ़सोस आहे तुंहिंजे पूरी खानदान खे अलाए केरु मारे वियो। न इंस्पेक्टर तूं छा थो चवीं? चओ त कूड़ा साहब चओ त कूड़ा कूड़ा। सब्र कर अल्लाह जी ज़ात बेपरवाह। सुबेदार मूंखे त लॻे थो त मुंहिंजे घर जे भातियुनि जो तूं ई कातिल आहीं। जानो कानून सां ॻाल्हाइण जी तमीज़ सिख, कहिड़ो साहब सां ॻाल्हाईं। न जानर न, मां अहिड़ो छो कमु कंदुसि, तोखे ग़लतफ़हमी थी आहे। तव्हां इंसान जे रूप में हैवान आहियो, हैवान। जानो लॻे थो त तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, घर जे भातियुनि जे मौत जो ॿुधी चरियो थी वियो आहे। सर हिन वीचारे जो दिमाग़ कमु कोन थो करे। हिन वीचारे जो त ॾोही न आहे, हिनखे त सदमो अहिड़ो जो रसियो आहे। अच जानू अच, तोखे पंहिंजनि जो दीदार करायूं। आख़िरी दीदार न कंदे मोटरसाइकिल कढे जमादार खे पाण सां खणी हिन ग़रीब जी त आख़िरी दीदार त करायूं न। हा बस हलो। Mr. Ravi Verma is in room number 76. Thank you. साहब तो त चयो त मां तोखे पंहिंजनि जे दीदार लाइ वठी थो हलां, पोइ हीअ मूंखे किथे वठी आवे? जानू तोखे हिते झंग में वठी हिकु ॻाल्हि जी हक़ीक़त ॿुधाइण आयो आहे। हक़ीक़त? साहब कहिड़ी हक़ीक़त खां आगाह करण आया? थाणे में CCTV कैमराऊं लॻल आहिनि, इन करे असां खुली ॻाल्हाए नथा सघूं। तुंहिंजो शक बिल्कुलु सही आहे, तुंहिंजे पूरे ख़ानदान खे मूं मारियो आहे, वॾेरे चाकर खान सां गॾु। तोखे इन करे ॿुधायां छो जो मरण खां पोइ हसरत न रहिजी वञे तुंहिंजे ख़ानदान जो कातिल केरु। अरे ज़ालिम, मुंहिंजे घर जे बातिल तुंहिंजो कहिड़ो जो कयो जो तूं उन्हनि सभिनी खे मौत जी निंड सुम्हारे आयो? इन कम सां मूंखे ॿ फ़ाइदा आहिनि, ॿ फ़ाइदा। हिकु त वॾेरे खां इनाम मिलंदो, ॿियो वरी मुंहिंजी तरक़ी थी वेंदी, इंस्पेक्टर खां DSP। हाणे त मूंखे केस ठाहिण में सवलाई थी। FIR में लिखंदुसि त जीअं ई जानू पंहिंजे घर में पहुतो, पंहिंजे नंढे भाउ ऐं पंहिंजे घरवारी खे एतिराज़ जोगी हालत में ॾिसी ऐं गैरत में अची उन्हनि खे क़तल करे छॾियो। इन मज़ामत दौरान वीचारो मास्तरो बि मरी वियो। ऐं हाणे तूं
वरी पुलिस मुक़ाबले में मारिजी वेंदे किसो ख़त्म चंद घणनि खां पोइ तुंहिंजो ख़ानदान जो नामो निशान मिटिजी वेंदो छो त दौलत ख़ान खे दौलत सां त वॾो प्यार आहे मारे बि सघे मारे बि सघे हाणे ॿुधाए त कंहिंजो तो नालो निशान मिटिजे न न गोली न हलाइजा न जानण न छो हाणे तोखे मौत खां ख़ौफ़ थो लॻे मरण लाइ तयार थी पाण दोस्त आहियूं न पाण दोस्त आहियूं महिरबानी कर मुंहिंजे अञा तरक़ी को न न जानू मुंहिंजी का बि तोसां दुश्मनी न आहे मूंखे न मार दिलि त चए थी तोखे पूरो करे छॾियां पर जेकॾहिं तोखे मारे छॾियमि त मुंहिंजी बेगुनाहीअ जो सबूत केरु ॾींदो उन करे ज़िंदगी तोखे ख़ैरात में ॾिनमि हाणे जेकॾहिं तो में थोरी बि इंसानियत हूंदी न त मुंहिंजो इहो एहसान कॾहिं बि विसारींदे न ऐं दुनिया ॾो सदाईं बयानु कंदो रहंदे त जानू बेगुनाह हो जानू बेगुनाह हो अज मां ॾाढो ख़ुशि आहियां एॾो ख़ुशि आहियां जो अंदाज़ो ई नथा करे सघो छाकाणि त मुंहिंजा सभु दुश्मन तव्हांजे कैफ़र किरदार ताईं पहुची विया तव्हां यारनि जे लाइ मां जशन जो बंदोबस्तु कयो आहे सुरीलो फनकार मुंहिंजो सुहिणो ॻाइणो शायदि मला आयो आहे शायदि ॿुधाए को अहिड़ो गीत जंहिंसां दिल बाग बहार थी वञे
करे छॾे। वैसे कम ॾाढो ख़राब थी वियो। जानू सूबेदार खे मारे फरार थी। ना ना ये नथो थी सघे। दौलत खान नथो मरी सघे। उनखे कानून जल्दी रूपोश करार ॾींदो। छो जो हुन हिकु पुलिस ऑफिसर खे मारे ऐं पोइ फरार थियो आहे। ऐं जल्दी कानून जी पकड़ में हूंदो। बाबा साईं जानू फरार थी वियो। पोइ त पलाह जी ज़रूर कोशिश कंदो। मुछ खे वठ ॾेई साईं। अदा वॾा मसलो वॾो थी वियो। जानू हाणे चुप करे कोन वेहंदो। अदा वॾा पाण खे बि कानून जी मदद करणु घुरिजे। हा दा कानून जी मदद करणु घुरिजे। असांजो बि फर्ज़ आहे। तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां जानू जी ॻोल्हा कयो। इन जो कमु तमामु करिणो आहे छाकाणि त इहो हाणे असांजे लाइ ख़तरनाक साबित थींदो। कहिड़े तूं हई ॿियनि में छा थो करी? हीअं असांजो इलाइक़ो आहे ऐं असांजे जहाज़ खां सवाइ हिते पखी बि पर न हणंदो आहे। मां अणॼातल राह जो मुसाफ़िर आहियां। मुंहिंजी का बि मंज़िल कोन्हे। मूंखे इहा बि ख़बर न आहे त काॾे आयो आहियां काॾे वेंदुसि। सुनो हीअ अलाए कहिड़ियूं ख़बरूं पियो करे। लॻे थो त ही पुलिस जो मुख़बर आहे। पाण खे बेवकूफ़ पियो करे। हिते ई था गोली हणी पूरो कयूं। अलाए छो तो तूं हिन खे मारण ते दिली नथी चवे। हिन खे सरदार ॾे खणी था हलूं। पोइ जेको सरदार फ़ैसिलो कंदो। सरदार बाबा हीअ असांखे वेले में घुमंदे नज़र आयो आहे। तॾहिं सरदार तो वटि वठी आया आहियूं। सरदार बाबा लॻे थो ही पुलिस जो मुख़बर आहे। हुकुम कयो त गोली हणूं। ही त यार मुंहिंजे मास्तर जो भाउ आहे जानण नालो अथसि। यार तूं हिते कीअं पहुते? मदन खान तो बि मूंखे सही सुञातो आहे। आऊं उस्ताद हादी बचक जो भाउ आहियां। पर यार असां त ॿुधो आहे त तुंहिंजो सॼो ख़ानदान मरिजी वियो आहे। बिल्कुलु तव्हां सही ॿुधो आहे। वॾेरे ऐं सूबेदार मुंहिंजे घर जे मथां क़यामत ढाई आहे। सूबेदार खे त पंहिंजे अंजाम ते पहुचाए आयो आहियां। बाक़ी वॾेरे खां पंहिंजे घर जे भातियुनि जो इंतकाम वठणु चाहियां थो। उन लाइ कादल मूंखे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। तूं मुंहिंजी मदद कर। मां जंग में तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियुसि। तुंहिंजा ई साथी मूंखे यरगमाल बणाए हिते वठी आया आहिनि। न कादल पंहिंजे यारनि खे मुसीबत में न आहे छॾींदो। छॾियो बाबा इन ॻाल्हि खे। असांखे कहिड़ो लाचार पियो जो सड़ू वञी परे बहान। नाज़र खान इहो तूं छा थो चईं? होश में त आहीं? ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? सरदार बाबा हर को पंहिंजो पाण ॼाणे। असांखे कहिड़ो लाचार पियो जो वॾेरनि सां फिटायूं। नाज़र खान तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी दिलि त चवे थी गोली हिकु हण। हा हा हलाए गोली कर पंहिंजो शौक़ु पूरो। तव्हां मुंहिंजे करे न विड़ो। मां हलियो थो वञा। मुंहिंजी क़िस्मत मूंसां। न जानण तूं केॾांहुं कोन वेंदे। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे ऐं मुंहिंजो फ़ैसिलो अटल हूंदो आहे। सरदार बाबा ऐं नथो चाहियां त मुंहिंजे करे तव्हांजा पाण में इख़्तिलाफ़ थियनि। न जानण मुंहिंजो फ़ैसिलो अटल आहे। तूं अॼु खां पोइ असांजो हिसो आहीं। जानू 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 धाड़े धाड़े जानू 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 धाड़े जानू 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 धाड़े धाड़े जानू 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 धाड़े धाड़े जानू जानू जानू
जानू धाड़े जानू 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 धाड़े जानू 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 धाड़े जानू 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 धाड़े जानू 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 धाड़े जानू 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 धाड़े। यार जबार हींअर छा सोचियो अथई हाणे त बादल बि मरी वियो आहे। यार हाणे सोचां थो त वञी चवांसि माना मञी वञे। जेकॾहिं हाणे बि न मञई ॾेखारींदसि ॾींहं जा तारा। न यार मां पंहिंजे महबूब सां का बि ॾाढाई नथो करणु चाहियां। अलाह कंदो हाणे मञी वेंदी। ओ या साम्हूं साम्हूं अचई थी तूं वञीस जे न मञई त पोइ ॾिसी वठंदासीं। जब्बार तोखे मूं केतिरा भेरा झलियो आहे त मुंहिंजो रस्तो ईअं न रोकींदो कर। कमल हाणे त तुंहिंजो बादल बि मारिजी वियो तूं थोरो मुंहिंजे बारे में सोच। जब्बार वो तोखे ॿुधाए छॾियो आहे त तुंहिंजे लाइ मुंहिंजे हिन दिलि में का बि जाइ न आहे। पर छो कमल छो मूं में कहिड़ी ख़राबी आहे? ही दिलि जी ॻाल्हि आहे पाण ॿई कॾहिं बि हिकु न थी सघंदासीं इहो ख़्यालु पंहिंजे दिलि मां कढी छॾ। पर कमल तोखे आऊं जुनून जी हद ताणी चाहियां थो। मुंहिंजे हिकु साह में तूं समाइजी वहीं पर जेकॾहिं मूंखे तूं न मिले मां मरी वेंदुसि। केरु बि कंहिंजे लाइ नाहे मरंदो सभु करण जूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे मां हलां थी। तूं भले मूंखे धिकार पर मुंहिंजो इश्क सचो आहे। हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजो इश्क ज़रूरु रंग लाहींदो। तूं पाण मञ मुंहिंजो इश्क सचो आहे पर जॾहिं तोखे अहसासु थींदो न शायदि मां उन ॾींहुं न हूंदुसि। बाबा साईं छा थियो छो थियो बाबा? अरे छा थियो कमदार करता है? बाबा साईं ख़ैर कोन्हे बाबा तोखे छा ॿुधायां मुछ में वटि अथई बाबा। निभागा थियो छा आहे ॻाल्हि बि कंदे या सहकंदे? बाबा साईं हो चालू कोन्हे चालू जेको धारियल छो आनियो इन पंहिंजा फसल सभु सारे रख करे छॾिया तूं ई तूं आहे साईं। मां बसि जान छॾाए भॼ जे पासो सभु मुछ में वटि ॾे बाबा। जमीन छा तो कमदार जानू जी या जुरत जो मुंहिंजा फसल सारे अदा जानू खे मुंहुं तोड़ जवाब ॾियणो पवंदो। हा हा हाणे त माण्हू खिलंदा ऐं चवंदा चाकर खानो वारा एतिरा कमज़ोर थी विया आहिनि जो धाड़े उन्हनि जा ॾींहं ॾिठे जो फसल साड़े था वञनि। अदा हाणे कुझु कयो न त कंध खणण जहिड़ा न थींदा। तव्हांखे घबराइण जी का बि ज़रूरत कान्हे का। मां हिन वक़्तु ई आईजी साहब सां ॻाल्हायां थो। ॾिसो त जानू खे कीअं थो पुलिस जे तां टकराया। मुंहिंजो नालो इंस्पेक्टर हुसैन आहे ऐं आउं रिश्वत ॾियण वठण वारनि ते नालत कंदो आहियां। सूदखोरनि जे बि सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। मूंखे हिन इलाइक़े में धाड़ेल ख़तमु करण जे लाइ मोकिलियो वियो आहे। सूदखोरनि जे बि सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। जंहिंजी बि का शिकायत आई त मूं मां रिआयत जी का बि उमेदु न रखिजो त
सर असां पंहिंजो फर्ज़ ईमानदारी सां निभाईंदासीं। जी आसो सर तव्हांखे इंशाल्लाह किताब जो मौक़ो न मिलंदो। शाबाश, मूंखे तव्हां मां इहा उमेद हुई। शाम ताईं सभिनि धाड़ेलनि जा फाइल ऐं रिकॉर्ड हिते पेश करियो। साहब मुंहिंजी ॻाल्हि सम्झी जायो न? ओके। सरदार बाबा अजाऊं ॾाढो ख़ुशि आहियां। हा जानू, तूं अॼु ज़ालिमनि खे वॾी शिकस्त ॾेई आयो आहीं। इन करे त ख़ुशि आहियां बाबा जो मुंहिंजे दुश्मननि जूं अॼु निंडूं हराम आहिनि। हा जानण तो वॾो मुर्सियारो कमु कयो आहे। हाणे आऊं दोस्तो जानण न पर जानू आहियां, जानू। छो त ज़ालिमनि जानण खे त मारे छॾियो। हाणे सिर्फ़ इंतकाम जी बाहि में बोलो चल जानू बचो आहे जानू। नादर, ही ऐं कंहिंखे वठी आया आहियो? सरदार बाबा हिन जो चवण आहे त जानूअ जो सोट आहे। ही त मुंहिंजो सोट सगरा, पर तव्हां हिन जूं अखियूं छो ॿधियूं आहिनि? असांखे कहिड़ी ख़बर थी तुंहिंजो सोट आहे? हिन जेको बूथ ते लिखियलु आहे। पुट ॾे त ख़बर, उठ ॾे त ख़ैर आहे न। चाचा ऐं कंवल कीअं आहिनि? सर ही जानू धाड़े जो फाइल आहे। जेको इंस्पेक्टर दौलत खान के मारण खां पोइ धाड़ेल थी वियो, वरी सर हाणे ताज़ा वॾेरे चाकर खान जा फसल साड़े वियो, उनजो करोड़ रुपए जो नुक़सान करे वियो। यार से न वञी तो ट्रेनिंग ते भली वञ, पर वेंदे वेंदे मूंसां हिकिड़ो वाइदो करे वञ। ट्रेनिंग करे पुलिस ऑफिसर थियण खां पोइ असां जहिड़नि ग़रीबनि खे न विसारजांइ यार। बसि यार जानड़, गोली हणी छॾियां पर इहा ॻाल्हि न करियां यार, मुंहिंजी दिलि न ॾुखाइयां यार। तूं मुंहिंजे नंढे हूंदे जो यार आहीं, तोखे भला आऊं कीअं विसारे सघां थो? घटि में घटि तोखे विसारणु नामुमकिन आहे यार। चङो यार, वञा थो पोइ, बसि दुआ कजां। बेड़ा ई पार, बेड़ा ई पार। सलीम साहब, तव्हां जानू खे केतिरी हद ताईं सुञाणो था? सर मूं तव्हांजो मतिलबु कोन सम्झो, तव्हां चवणु छा था चाहियो? तूं धाड़ेल छाजे करे थियो आहे? सर जानू हाणे थोर वरितो पहिरियां ॿेले में रखियो आहे।
त मुंहिंजो अंदाज़ो सही आहे। आउं बि चवां थो त जानू जहिड़ो ईमानदार माण्हू ऐं धाड़ेल। यस सर, जानू ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराया विया। जानू ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराइण में चाकर ख़ान सां गॾु इंस्पेक्टर दौलत ख़ान जो हथु ॾिनो। ईअं सम्झो त हू इन ॾोह में बराबरि जो शरीक आहे, पर हू त पंहिंजे किरदार ते पहुची वियो। बाक़ी चाकर ख़ान खां बदिलो वठण ख़ातिर जानू धाड़ेल थियो आहे। सर, तव्हां बिल्कुलु सही था चओ। जानू वाकई घणो तमामु ईमानदार आहे, पर हुन सां कुझु हालात ई अहिड़ा पेश आया त हू वीचारो इहा ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। असांखे जानू जी मदद करणु घुरिजे, जीअं हू कानून जो सहारो वठे, न त हू नाहक ॿेले में मारिजी वेंदो। पर सर, इहो कीअं मुमकिन आहे? ॾिसो सलीम साहब, मुजरिमनि खे सज़ा ॾियणु जानू जो न पर कानून जो कमु आहे। जेकॾहिं जानू ताईं कंहिं बि तरीक़े मुंहिंजो मैसेज पुॼे त हू पाण खे कानून जे हवाले करे। बाक़ी चाकर ख़ान खे सज़ा आउं पाण ई ॾियारींदुसि। पर सर, आउं कोशिशि कयां थो कंहिं अहिड़े माण्हू सां राब्तो करण जी जेको जानू ताईं असांजो न्यातो करे। पुट, जानण ॻाल्हि त तमामु भली कई आहे। धीउ कंवल घर जो घर में हूंदी ऐं मूं तां न्याणीअ जो ॿार बि लही पवंदो। पर पुट, कंवल खे बादल जो ॾाढो ॾुखु आहे। उहो तुंहिंजे लाइ अलाए राज़ी थींदी या न। हुनखे दिली सदमो तमामु वॾो रसियो आहे। चाचा, तो त जानण चयो त चाचा ऐं कंवल खे मुंहिंजो न्यापो ॾिजां ऐं चइजांइ त हौसलो रखनि, छो त मरण वारनि जे पुठियां केर बि नाहे मरंदो। ऐं हुन मूंखे पंहिंजो भाउ बादल चयो आहे। जानण त ॾाढो ॾुखायल आहे। जे हुनजी इहा ख़्वाहिश आहे त आउं हुनजी इहा ख़्वाहिश ज़रूरु पूरी कंदुसि ऐं पुट, तोखे कंवल सां ज़रूरु परणाईंदुसि।
बाबा साईं नओं सूबेदार आयो आहे मुंहिंजे वटि ठीक है मां अचो सूबेदार साहब अचो कुछ ॾेई पहिरियां तव्हांजे कोच में को वाक़ियो थियो हिक ई घर जा केतिरा ई माण्हू मारिजी विया आऊं हुनजे जांच जे सिलसिले में हाज़िर थियो आहियां साहब असांजे ॻोठ में ॾाढो दिलि दुखंदो आहे वीचारे मास्टर हादी बख़्श सां सलगार साहब गुनहगार जो असांखे मास्टर वीचारो तमामु ग़रीब जॾहिं तव्हांखे दुख बि थियो आहे ऐं मञियो बि था ज़ुल्म थियो आहे पोइ पुछी सघां थो तव्हां एफआईआर छो न आहे कराई असांजो ॻोठ जो आहे साहब तव्हांजो छा सूबेदार हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी कर तोखे असां माफ़ कजो रईस तव्हां शायदि विसारे वेठा आहियो जो मां कानून आहियां कानून ऐं कानून जो एतिराम करणु तव्हां जहिड़े वॾेरनि जो फर्ज़ु आहे ऐं केस जी इन्वेस्टिगेशन करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे माना त हिन केस जी जांच करण जो फर्ज़ु आहे ऐं मुंहिंजो फसल सड़ियो करोड़नि जो नुक़सानु थियो तुंहिंजी का ज़िम्मेवारी कान्हे का सूबेदार नुक़सानु त असांजो बि थियो आहे ऐं असां एफआईआर बि कराई आहे असां सां कहिड़ो इंसाफ़ थियो आहे सूबेदार सिधी ॻाल्हि कर तोखां धाड़ियल पकड़िया नथा थियनि असां मथे ॻाल्हायूं तव्हां मूंखे हेठियूं मथियूं ॻाल्हियूं ॿुधाए वरॻालाए नथा सघो तव्हां पंहिंजे फ़सुलनि जी ॻाल्हि करे केस जो रुख़ बदिलाइण था चाहियो पर यादि रखिजो जेसि ताईं मां ज़िंदा आहियां त हिते को बि ज़ुल्म न थींदो हर कातिल ऐं मुजरिम खे सज़ा मिलंदी छो त मां चङी तरह ॼाणा थो तव्हांजा फ़सुल सड़ण बि इन ई सिलसिले जी हिकु कणी आहे हिकु हिकु सां हिसाब थींदो कानून खां केर बि बची न सघंदो हिन जो मतिलबु त असां वॾा मुजरिम ऐं राज़न आहियूं इहे न तमामु जल्द इहे अछा कारा पधरा थी वेंदा ऐं तुंहिंजी ऐं मुंहिंजी ईंदड़ मुलाक़ात ॾाढी दिलचस्प रहंदी हींअर आऊं हलां थो बाबा साईं हिते नओं सूबेदार ॾाढियूं खंभिटियूं थो हणे असली बसि मुछ खे वटि ॾे बाबा कमदार अहिड़ियुनि उॾामंदड़ फूसड़नि जा पर कटण चाकर खान खे ख़ूब ईंदो आहे अरे ला गाड़ी ता गाड़ी असांजे हवाले कर हेठ लग न न मुंहिंजे नंढड़े जी तबियत ख़राबु आहे सवाल वठियो हुए असां तुंहिंजे कंहिं बि मजबूरीअ सां न आहियूं बदल ला गाड़ीअ ते हथ कढ बाज़ जे चंबे में आयल शिकार कॾहिं बि वापसि न आहे थींदो ला गाड़ी ता मां तव्हांखे हथ थो ॿुधां मूंखे वञणु ॾियो जेकॾहिं मां न वियुसि मुंहिंजो नंढड़ो मरी ईंदो अरे मरे त वञी कंहिं कब्रिस्तान में दफ़न कजांसि लाइट अरे लाइट जानू अरे तुझो दिमाग खराब ना है जो मूंसां तो मुहारो अटकाई तोखे शायद खबर ना है तो मां हद कर ली हां फाड़े चंदो हां असां धाड़ेल ज़रूर आहियूं पर एतिरा बि ज़ालिम न आहियूं जो कंहिं मजबूर जो ख़्यालु न रखूं हिन जो नंढड़ो बीमार आहे हिनखे छॾियो त हिनखे अस्पताल खणी वञे जानू असां धाड़ेल हूं ऐं तूं धाड़ेल हई ऐं इहो रहम करण छॾे ॾे जानू असां शिकारी आहियूं ऐं शिकारी जो कमु आहे शिकार करणु
नादर कॾहिं ज़िंदगी में खाली ना है मोटियो। आई ही मुझो शिकार आ। आई शिकार मां मोए माराए खां सिवा कोन छॾींदुसि। ॾिसां त मूंखे केरु रोके थो। आऊं रोकींदुसि तव्हांखे। चाचा तूं निकिरी वञ, मां हिननि सां पाण ई थो मुंहुं ॾियां। ओसू अञा मुंहिंजे हथनि में दम आहे। ये हथियार वटि हिनखे सिखत ॾियां। नादर चूड़ियूं मुंहुं बि न आहिनि पातियूं। वठो हथियार। बस बस जानू अज तू बची वई, पर ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे कम में दख़लंदाज़ी कई न त कोन बचंदई। नादर पुत्र छा थियो? तव्हांजा ही हाल ख़ैर त आहे पुत्र? सरदार बाबा हाणे हिन ॿेले में या त जानू रहंदो या त मां। जो मासूम तड़पी रहियो असां हुन खां फुर कयूं। जेकॾहिं हुनजो मासूम पुटु मरी पवे हा त कुदरत वारो खून असांजे मथां लिखियो। घटि में घटि मोचे हूंदे इहो ज़ुल्म न थींदो। हाणे फ़ैसिलो सरदार बाबा जे हथ में आहे। जेकॾहिं सरदार बाबा चवे त मां हींअर ई थो हलियो वञा। हा हा हलियो वञ। नथो पुछे असांखे अहिड़ो माण्हू जेको असांजे कम में मुदाख़लत करे। न नादर खान जानू किॾां कोन ईंदो। आऊं सॼी ॻाल्हि सम्झी वियो आहियां। सॼो ॾोह तुंहिंजो आहे नादर। जानू पंहिंजी जाइ ते सही आहे। पंहिंजे पुट खे ॾोही ऐं जानूअ खे बेगुनाह कयो अथव। हा जो इंसाफ़ कयो अथई सरदार। लॻे थो हाणे पूरा थी विया तव्हांजो दिमाग़ कमु कोन थो करे। माफ़ कजो सरदार बाबा, तव्हांजी ॻाल्हि इहा असांखे कोन वणी। मूंखे ॻाल्हि वणे न वणे मूंखे कंहिंजी परवाह न आहे। हू उहो कयो आहे जेके इंसाफ़ जा तक़ाज़ा हुआ। वाह सरदार बाबा वाह, तव्हांजो इंसाफ़ कयो अथव। जेकॾहिं हू तव्हांजो इंसाफ़ आहे सरदार बाबा त पोइ अॼु खां तव्हांजा रस्ता अलॻि ऐं मुंहिंजा रस्ता अलॻि। इहो तूं छा थो चईं नादर खान? तुंहिंजो दिमाग़ ख़राबु त न आहे? हा हा मुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे। जंहिं साथीअ खे मूंसां गॾु हलिणो आहे उहो हथु मथे करे। तव्हां मुंहिंजे करे पाण में न विड़ो। मां हींअर ई हलियो थो वञा। जानू तूं किॾां वेंदे? जेकॾहिं दोस्तू ऐं सिलू चाहिनि था त भले नादर सां वञनि। हा हा बाबा असीं वञूं था, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां बाबा, पंहिंजो मारे वरी बि छांव ते रखंदो आहे। परायो मारे लाश खे उस ते छॾींदो आहे। अचो सिलू वेठोसीं। ख़बर कमाल हाणे छा सोचियो अथई? हाणे त तुंहिंजो मङे थो बादल बि मरी वियो आहे। बादल मरी वियो त छा आहे? मां सॼी ज़िंदगी हुन नाले ते गुज़ारे छॾींदसि। दौर ॾिस, पंहिंजी जवानी ॾिस, सॼी ज़िंदगी बग़ैर सहारे जे कीअं गुज़ारींदी? ॾिस कंवर, हिन दौर में
हर औरत खे मर्द जे मज़बूत सहारे जी ज़रूरत पवंदी आहे। तव्हां कुझु बि चओ, मूंखे न आहे ज़रूरत तव्हांजे सहारे जी। मुंहिंजो रस्तो छॾियो त मां वञां। यार जबार लॻे तो तुंहिंजो बि कुझु कोन थी अथई। यार मीर मुंहिंजी मोहबत सची आहे, नेठ केॾी रंग लाईंदी। अस्सलामुअलैकुम मोहतार जे बादशाह जो खैर हुजे। वालेकुम अस्सलाम। ये जवान आयो, ये चढ़ जो अरे मुंहिंजो नालो नादर आहे ऐं दादा ताड़े जो पुटु आहे। मां तो आयो पुछी सघां थो त हिते कहिड़े मक़सद सां आयो आहे? मोहतार साईं, असांजो मक़सदु आहे त तव्हां असां मथां हथ रखो त जीअं जानूअ जो सिर विञाई। मोहतार असांखे तव्हांजे मज़बूत सहारे जी ज़रूरत आहे। तव्हां सिर्फ़ु सहारो जो, बाक़ी वेही मज़ो ॾिसो। मां तव्हांजो साथ ॾियां बि सही, पर इन जी ज़मानत केरु ॾींदो? तव्हां मूंसां गद्दारी कोन कंदव, छाकाणि त तव्हां धाड़ेलनि ते मूंखे एतबार कोन्हे। नादर, असांजो कंहिंजे मथां एतबार न आहे। तव्हां ग़ैरनि जे मथां एतबार कीअं कयूं? अदा वॾा हाकिम खान सही थो चए। ही जानू जा साथी आहिनि ऐं जानू असांजो दुश्मन आहे। मोहतार साईं, तव्हां यकीन कयो, असां का बि चाल कोन था कयूं। तव्हां हिकु भेरो असां ते एतमाद करे ॾिसो, तव्हांखे मायूस कोन कंदासीं। मोहतार असां तव्हांखे एतबार ॾियण लाइ तयारु आहियूं। जीअं तव्हां चयो ईअं तव्हांखे एतबार ॾियूं। अदा वॾा जवान त भला था नज़र अचनि, हिकु चांस ॾियो, पोइ जेको चओ तो ॾिसो। ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो। मुंहिंजो नालो चाकर ख़ान ऐं चाकर ख़ान सां गद्दारी करण वारो घणो वक़्तु ज़िंदा न रही सघंदो। सम्झियासीं मोहतार, सम्झियासीं। त पोइ इजाज़त आहे मोहतार असांखे? चङो, यारो यारी, वॾी महिरबानी। हल अहिड़ियूं चंड जहिड़ियूं बि हिते ॻोठनि में आहिनि ऐं असां चंडरा वतूं था ॿेलनि में पंहिंजो वक़्तु ज़ाया। नालो छा थी? मुंहिंजो नालो नादर आहे ऐं चाकर खान जो महिमान आहे। चाकर खान तो जहिड़ी मुसीबतूं तो अचो हिते यारे। मुसीबत वाकई सही सुञा थी, छो त मां अकल ॾेई हियां फाड़े छॾियो। वरी परते मत, भला मां छा कयां? मां त वञां थी घर। इन न्याणीअ खे शायदि ख़बर न आहे त मां अकल ॾेई हियां फाड़े छॾींदो आहियां। साहब, हीअ आहे जानू धाड़ेल जो सौट असगर। असगर, तूं परेशान न थी, तोखे असां गिरफ़्तार नाहे कयो। साहब पोइ तव्हांजो सिपाही मूंखे हिते छो वठी आया? असगर, साहब खे बि तोखां पुछण थो चाहे, जेकॾहिं साहब खे सच सच ॿुधाईंदे त इन में तव्हांजो फ़ाइदो आहे। साहब, अलाह जो गुनाहगार ज़रूरु आहियां, पर कोड़े ते ना लथा इहा ख़बर ज़रूरु अथमि। तव्हां हुकुम कयो, छा था पुछणु चाहियो? आउं जानड़ जो दोस्त आहियां, मुंहिंजो नालो हुसैन अली आहे। इहो किसो सॼो मूंखे ॿुधाए, जानड़ मां जानू धाड़ेल कीअं थियो? साहब, इहा हिकु वॾी दर्द भरी कहाणी आहे।
वॾेरे चाकर खान जानवर वीचारे जी ज़िंदगी ज़हर करे छॾी। आख़िरकार वीचारो मजबूर थी जानू धाड़ेल बणिजी वियो। हाणे मुंहिंजो हिकु नियापो वञी जानू ताईं पुॼायो। हुनखे चयो त आऊं हुन सां मिलण थो चाहियां ऐं हुनखे कुझु सम्झाइण थो चाहियां। साहब तव्हां पुलिस वारा ऐं हू धाड़ेल, इहो कीअं मुमकिन आहे? तव्हां हुन सां कीअं मिली सघंदो? आऊं हुन सां पुलिस वारो न, हुनजो दोस्त थी मिलणु चाहियां थो। हुनखे सम्झाइण थो चाहियां जीअं हू अहिड़ो रस्तो अख़्तियार करे जो पंहिंजे दुश्मननि खे बि ख़तमु करे ऐं कानून जे चंबे खां बि बची वञे। असगर जेकॾहिं हू सरेआम विढ़ंदो रहियो त हिकु ॾींहुं कानून जे हथां मारिजी वेंदो। तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। असगर कानून जो साथ ॾींदो, इन में तव्हांजी भलाई आहे। साहब अगरि जे इहा ॻाल्हि आहे न त आउं तव्हांजो नियापो अदा जानर ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि ऐं मां हुन ते ज़ोर भरींदुसि त हू तव्हां सां ज़रूरु मिले। शाबाश, मूंखे तो मां इहा उमेदु हुई। अचे ही वठि मुंहिंजो कार्ड, हिन में मुंहिंजो नंबर अथई। जिते जानू चवंदो उते आउं मिलण जे लाइ पहुची वेंदुसि। ठीकु आहे साहब, पोइ मां हलां थो। सरदार बाबा ख़बर पई आहे त दादर वारा असां धक्का वठिजी वञी मुंहिंजे दुश्मन चाकर खान सां मिलिया। इहो तमामु ग़लति थियो। नादर वारनि इहो सुठो न आहे कयो। तूं घबराए न जानू, असां सभु तो सां गॾु आहियूं। घबरायां नथो पतो, पर जे नादर मुंहिंजे साम्हूं आयो न त हुन मथां गोली हलाइण मूंखे ॾाढी ॾुखी लॻंदी, छो त हू सरदार बाबा जो पुटु आहे। सरदार बाबा जा मूं मथां वॾा एहसान आहिनि। तूं हिते ॻोठ ते त सभु ख़ैर हो न? असां त ॿुधो तोखे पुलिस गिरफ़्तार करे वई। अदा पुलिस मूंखे गिरफ़्तार न करे वई हुई, पर तव्हांजो यार हुसैन इंस्पेक्टर थी वियो आहे। हुन ई मूंखे घुरायो ऐं हू तव्हां सां मिलणु थो चाहे, उन ई मूंखे मोकिलियो आहे। छा मुंहिंजो यार हुसैन पुलिस इंस्पेक्टर थी वियो आहे? मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मूंसां मिलणु थो चाहे, ऐं हुन सां ज़रूरु मिलंदुसि। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। जानू इहो छा थो चईं? होश खां कमु वठि। हू पुलिस वारो आहे ऐं तूं धाड़ेल, तूं हुन सां कीअं मिलंदे? तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु न आहे? सरदार बाबा हू मुंहिंजो दोस्त आहे, बल्कि मुंहिंजो जिगरी यार आहे। हू तुंहिंजो दोस्त हो, पर हाणे पुलिस वारो आहे। हा जानू, तुंहिंजो हुन सां मिलणु असां सभिनी लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। जानू ॾाढो थी पुलिस वारनि सां मिलण थो वञी। जेकर तव्हां सभु डिॼो था त मूंसां गॾु केरु बि न हले, मां अकेलो ई वेंदुसि, छो त हुन सां मिलण खां मूंखे का बि ताक़त नथी रोके सघे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ असां बि सभु तोसां गॾु हलंदासीं, पर असीं सभु लिकी बीहंदासीं। तूं इंस्पेक्टर सां मिलजां। जेकॾहिं हुन थोरी बि गड़बड़ कई, पोइ असीं तुंहिंजे मदद लाइ पहुची वेंदासीं। जेकॾहिं सरदार बाबा तव्हांजो इहो ई फ़ैसिलो आहे त मूंखे को बि एतिराज़ न आहे। अदा जानू त पोइ तव्हां कॾहिं मिलंदव इंस्पेक्टर सां? हुनखे चओ त मां सुभाणे हुन सां मिलणु ईंदुसि। ठीकु आहे भाऊ, पोइ मां हलां थो। हला ख़ुशि कंदुसि। कर ख़बर दोसू कच्चे जो है छा हाल वाला कच्चे जो? कच्चे में वॾो रंग लॻो पियो आहे। खोली ॻाल्हाए दोसू त मसलो छा आहे? वॾा हिन इलाइक़े में जेको नओं इंस्पेक्टर आयो आहे न, जानू जो वॾो पग मट यार अथई ऐं जानू सुभाणे हुन सां मिलण पियो अचई। मिलण थो अचे पर किथे? तूं सिर्फ़ ताड़ वठ, मौला थो ॼाणे वॾो मज़ो ईंदो। वॾा मूं सॼी जांच वठी छॾी आहे, तूं रुॻो हुकुम कर त ॾियूं बाहि बंबोर खे। ओ हित रखीस, इहो ई त मां चाहियां थो, असुर दिल ख़ुशि करे छॾी।
सोट किॾां निकिरी पई आहीं? तोखे ख़बर न आहे पंहिंजी एॾी दुश्मनी लॻी पई आहे। सोट ऐं साग पटण वईसि, पर तूं किथां पियो अची? सोट मां कची वियोसि सोट जानू सां मिलण जे लाइ। हाणे मां त तव्हांखे आसमान ते पई ॻोल्हियो, पर तव्हांखे खुटीअ खईं तव्हां मूंखे ज़मीन ते मिली विया हो। हाणे पढ़ो कलमुत कयो रब जे राह में रवानो। जेकॾहिं तुंहिंजे हथनि में हथियार आहे न त चूड़ियूं मां बि न आहिनि पातियूं, छो त मुड़ुस जो मटु हूंदो आहे। मैदान में लह त ख़बर पए न। त पोइ चूड़ियुनि जी अॼु ख़बर पइजी। फायरिंग पे करे यार वो किस मुझे महबूब जे मथा ज़ालिमन जा हथियार सुधा पर ये कुछ थी न पवे। बारे डाओ थी न त पाण सब मार की वेंदासीं। जबारा कुल खां कम वठ अॻिते फायरिंग पई हले, अॻिते पाण हलंदासीं नुक़सान खाईंदासीं। हल त पोइते मोटूं। वाह रे सुरीला वाह मुझो महबूब हुते मौत जे वहु में तूं हिकु आशिक खे चवीं थो वापसि मोटी वञे। तू मुझे सच्चे इश्क जी तौहीन करण थो चाहे, पर वो आशिक ई कहिड़ो जेको पंहिंजे महबूब खे ज़ालिमनि जे चंबे में छॾे ॾे। आज हुनखे हर हाल में बचाईंदो। यार वीचारे खे केरु सम्झाए, मौत जे मुंहं में वियो आहे। तो ही छा कयो? कमल आऊं तो कुछ चवण तो चाहियां। हाँ जब्बार चओ। तू सदाई चवंदी है न मुझो इश्क सच्चो ना है। ॾिस अॼु मुझे मोहब्बत जी सच्चाई तू इनसां शादी करण थी चाहीं। ॾिस मूं पंहिंजी जान ॾेई तुंहिंजो महबूब बचायो आहे। वो आशिक ई कहिड़ो जेको पंहिंजे महबूब जी ख़ुशी में ख़ुशी ई न हुजे। मूं तुंहिंजो प्यार बचाइण जे ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो आहे, पर तुंहिंजो प्यार बचायो अथमि। हाणे हिकु दफ़ो पंहिंजे वात सां चओ त जवान तुंहिंजो इश्क सच्चो आहे। इहा मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे। हाँ हाँ जब्बार तू सच्चो ई ऐं तुंहिंजो इश्क बि मूंसां सच्चो हुयो। जब्बार ना जानू 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 धाड़े धाड़े जानू 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 धाड़े धाड़े 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 जानू जानू जानू। वालेकुम सलाम मुझा यार। यार ये केड़ो वाह वरियो जो तुम हिन रूप में ये सब कुछ छा थी वियो आहे मुंहिंजा यार? बस यार इहो न पुछ त छा थियो आहे। मूंखे सभु ख़बर आहे। मुंहिंजो ए एस आई जंहिंखे तो साह जो जेलान ॾिनो हो उन मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, पर हाणे जीअं तूं करी पियो इहो तरीक़ो ग़लति आहे। छा सही आहे छा ग़लति आहे ऐं कुझु नथो ॼाणा। मूंखे सिर्फ़ु पंहिंजे बेगुनाह घर जे भातियुनि जो हिसाब वठिणो आहे। पर जंहिं तरीक़े तूं हिसाब वठणु चाहीं थो उन तरीक़े सां तूं कॾहिं बि हिसाब वठी न सघंदे। त पोइ तूं ई ॿुधाए यार त मां छा कयां, आख़िर छा कयां? मूंखे चाकर खान उन्हनि जे ॿाहिरनि ऐं उन्हनि जे वजूद खां नफ़रत आहे। त पोइ आऊं जीअं तोखे चवां थो तीअं कर। खबरदार मरण लाइ तयार थी वञो। अॼु चाकर खान जे कार खां तव्हांखे केरु बि बचाए नथो सघे। चाकर खान
सुठो थियो जो तूं ॿिड़ खां ॿाहिरि निकिरी आहीं मूंखे घणी महिनत न करणी पई केरु थो कंहिंजो सिर वञाए इहो फ़ैसिलो हाणे ई थी वेंदो न जानू मुंहिंजे हूंदे तूं कानून खे हथ में वठी नथो सघीं न चाकर तूं ईअं करे नथो सघीं छो त मां कानून जो रखवालो आहियां छा जोड़े कानून छा जो रखवालो चाकर खान जो पंहिंजो कानून आहे हटी पड़ती घबरा न चाकर खान मां तुंहिंजे मदद लाइ पहुची वियो हाँ सब हिनखे मारे छॾी अरे तोखे शायद खबर कोन हुई त मां हक़ लई या फाड़ी छॾींदो आहियां तो बंदूक खणी मुंहिंजो या फाड़ी छॾियो आहे जानू तू तो मुझे यार तू तो गोली ना हण अरे गोली जा न कजा हाणे मौत तक डिॼी थो मौत मथे ते आए थे त हींअर यादि थी वियुसि हाणे मर मुछ खे वट ॾे मुछ खे वट जानू धाड़ी जानू धाड़े 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 जानू धाड़े